ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करिया तो माँ भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चओ जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 12 अध्याय जे पहिरें भाग में ॾिठो त हिकु ॾींहुं श्री कृष्ण भॻवान तमामु सुठी तरह सां तयार श्यार थी जमुना नदीअ जे किनारे ते रांदि करणु वियो। उते खेॾी रहियो हो त ब्रजबान जी धीउ राधा सां उन्हनि जी मुलाक़ात थी, जंहिंखे ॾिसी श्री कृष्ण खे पंहिंजी अॻूणी प्रीत यादि अची वई। श्री कृष्ण ऐं राधा रानी ॿिन्हीअ खे पंहिंजी अॻूणी प्रीत यादि अची वई ऐं हिक ॿिए ते मोहित थी पिया। तंहिं बाद हिक ॿिए सां मिलिया ऐं थोरी देरि ॻाल्हि कयऊं ऐं वधीक श्री सुखदेव जी स्वामी राजा परीक्षित खे उन्हनि जी मुलाक़ात जे बारे में ॿुधायो। सभई चयो जय श्री हरि। अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 12 अध्याय जो ॿियो भाग शुरू करे रहिया आहियूं। श्री सुखदेव जी चवनि था, ए राजा परीक्षित, राधा जे मन में श्याम सुंदर अहिड़ो वसी वियो हो जो उन जे ॾिसण खां सवाइ खेसि आराम न ईंदो हो। उन करे 3 ॾींहं राधा वरी खीर ॾुआइण जे बहाने श्री श्याम सुंदर जे घर आई, पर लॼ खां अंदरि न वञी दरवाज़े ते बि हिन खे सॾु कयईं। राधा जो आवाज़ ॿुधी श्री कृष्ण भॻवान यशोदा खे चयो त माता, काल मां जमुना किनारे वटि राह भुलिजी वियो हुअसि। हिकिड़ी गोपी मुंहिंजो हथ जले मूं खे शहर में पहुचाए वेई, तॾहिं मां घर पहुतसि। न त ख़बर न आहे भुलिजी किथे वञी निकिरां हा। उहा ही बिरज बाला मूं सां खेॾण लाइ आई आहे, पर तुंहिंजे डप खां हिते नथी अचे। तूं उनखे अंदरि सॾु कर। ईअं चई श्याम सुंदर पंहिंजी माया यशोदा ते अहिड़ी विधी जो उनखे बि राधा लाइ प्यार पैदा थी वियो। तॾहिं यशोदा श्री कृष्ण खे चयो त तूं उनखे अंदरि वठी अचु। इहो ॿुधी श्री कृष्ण भॻवान राधा खे हथ खां जले अंदरि वठी आयो। तॾहिं यशोदा उन जी सुंदरताई ॾिसी ॾाढे प्रेम सां खेसि पाण वटि विहारे पुछियो, हे धीउ, तूं कहिड़े गांव में रहंदी आहीं? मूं त अॼु ताईं तोखे कॾहिं बि न ॾिठो आहे। तुंहिंजी माता पिता जो नालो छा आहे? तॾहिं राधा जवाबु ॾिनो त मां ब्रजबान जी धीउ आहियां ऐं मुंहिंजो नालो राधिका आहे। ब्रजबान दुलारी मां आहियां, तो सुञाणा मां कई दफ़ा गॾिजण थियो जमुना किनारे तां। इहो ॿुधी माता यशोदा चयो, हाणे मां तोखे सुञाणा थी। तुंहिंजी माता ॾाढी कलवंती ऐं ब्रजमान तुंहिंजो पीउ ॾाढो ॾिंगो आहे। तॾहिं राधा खिली चयो, मुंहिंजे पीउ कहिड़ी ॾिंगाई कई आहे? इहो प्रेम भरियो जवाबु ॿुधी यशोदा राधा खे गले सां लॻाए मन में वीचारियो, हिन कन्या जो विहांउ जेकर श्याम सुंदर सां थिए त ॾाढो चङो थींदो। ईअं सोचण खां पोइ यशोदा राधा खे फणी ॾेई सिंगार कराए चङा चङा गहना ऐं कपिड़ा पहिराए मेवा मिठाई ऐं तिर चांवर उन जे पलो में विझी चयो, तूं कन्हैया सां वञी खेॾ। राधा ख़ुशि थी वञी श्री कृष्ण सां खेॾण लॻी। श्री सुखदेव जी चयो, ए राजा परीक्षित, राधा ऐं श्री श्याम सुंदर अहिड़ा सुंदर हुआ
जिन जे रूप जो वर्णन करे नथो सघिजे। खेॾींदे जगरन ॿई आनंद परम शुलास, बादल ऐं बिजली समदिरनी उते वास। यशोदा उन्हनि ॿिन्हीअ खे खिलंदो ऐं खेॾंदो ॾिसी ॾाढी ख़ुशि थी राधा खे चयो, तूं हर रोज़ हिते अची श्याम सुंदर सां खेॾंदी कर। ऐं श्याम सुंदर राधा खे खिली चयो त तूं लॼ छॾे मूं वटि रांदि करणु ईंदी कर, तोसां रांदि कंदे मुंहिंजो मन तमामु प्रसन्न थो थिए। राधा श्री कृष्ण जी इहा ॻाल्हि ॿुधी खिलंदे पंहिंजे घर हली वई। जहिड़ी सुंदर राधिका तेरो ही बिरज चंद, खेॾंदे ॿई पाण में ॿधा प्रेम जे फंद। सभई चयो जय श्री हरि। प्यारा भक्तों, जॾहिं राधा सिंगार सां पंहिंजे घर पहुती तॾहिं खेसि माउ पुछियो त तूं केॾां वई हुईं ऐं हीउ सिंगार तोखे कंहिं करायो आहे? तॾहिं राधा चयो, मां यशोदा जे घर वई हुअसि। उन तुंहिंजो ऐं मुंहिंजे पीउ जो नालो पुछी मूंखे सिंगार कराए तमामु घणो प्यारु कयो ऐं मुंहिंजे वारनि खे फणी ॾेई नई साड़ी पहिराए मेवा मिठाइयूं मुंहिंजे पांड में विझी मूंखे मोकल ॾिनई ऐं तोखे मस्खरी तौरु ॻाए वॼाए घणो ई बुरो भलो चयई। कीरत इहो ॿुधी यशोदा जे मन जो हाल सम्झी सभिनी गोपियुनि खे चयो त मुंहिंजी धीउ विज ऐं श्री कृष्ण भॻवान बादल ॿई मन वणंदड़ जोर आहिनि। कीरत खे हाणे इन ॻाल्हि जी चाह थी त राधा जो विहांउ नंदलाल सां थिए त ॾाढो सुठो। इहा ॻाल्हि हिन पंहिंजे पति ब्रिजबान सां बि कई। जुगल किशोर स्वरूप शुभ बिंद्राबन सभु खां दौल दुल्हन पाण में राधा श्याम सुजान। ब्रिजबान बि पंहिंजी स्त्रीअ जी ॻाल्हि ॿुधी ॾाढो ख़ुशि थियो। अहिड़ी तरह राधा हर रोज़ नंद जे घर अची श्री कृष्ण सां रांदियूं कंदी हुई ऐं श्री कृष्ण बि राधा सां ॾाढी प्रीत रखंदो हो। सभई चयो जय श्री हरि। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 12 अध्याय जो ॿियो भाग संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चयो जय सिया राम। राधे राधे।